बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हक़ मौजूद सदा मौजूद। महिरबान दोस्तो, भावरो भेनरो, अॼु मां तव्हांखे 1/9/1995 जो अहम इंटरव्यू ऐं कचहरी ऐं राग जी रचियल रहाण जे बारे में ॿुधाईंदुसि, जेका असां हज़रत सूफ़ी फ़क़ीर जानण चंद सां कई हुई। मूं साणसि सभ खां पहिरियों सुवालु इहो कयो त ताज़ो तव्हां वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो साहिबा सां मिलिया आहियो, उन सां तव्हां जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? जवाबु: मूंखे चयाईं, मुंहिंजा दुश्मन घणा आहिनि, दुआ करियो त दुश्मननि जे घेरे मां फ़तह पायूं। चयोमांसि, हिकिड़ी ॻाल्हि ते ध्यानु ॾियो, भाउ भेण पाण में ठहो, दुआ इहा अथव त पाण में हिकु हुजो, पोइ तव्हांखे को बि कुझु न करे सघंदो। तव्हांखे मुंहिंजे सरकार मेहदी जी दुआ आहे। वॾे भुट्टे साहिब खे बि मालिकनि जी अॻु में ई पेशन गोई ॿुधायल हुई त तव्हां हुकूमत कंदव। ॿियो इहो कमु कयो, सननि खे वॾियूं बलाउनि खाई वेंदियूं आहिनि, उन्हनि बलाउनि खां ग़रीबनि खे बचायो। असांजी दुआ अथव। चयाईं, असां तव्हांजी का ख़िदमत कयूं, यानी मोहतरमा साहिबा साईं खे चयो त असां तव्हांजी का ख़िदमत कयूं। असां मोट में चयो त ख़िदमत करियो ग़रीबनि जी। मेहदी साईं मालिक काफ़ी आहे, असांखे कुझु बि न खपे, रुॻो ग़रीबनि खे मदद जी ज़रूरत आहे। उन्हनि जी ख़िदमत करियो, असांखे असांजो मेहदी मालिक काफ़ी आहे, ॿियो कुझु न खपे। ॿियो चयोमांसि त सिम खे खाटी थींदियूं त आबादी वधंदी, जे खाटी न आहे त उते आबादी न थींदी, ग़रीब जी ख़िदमत न थींदी। सरकार मेहदी न विसारजो। एॾाहीं पंध हुजेनव, मिलियल ई एॾा अथव। ॿियूं हुकूमतूं वञनि थियूं त मोटनि कोन थियूं, तव्हांजी हुकूमत वई त वरी मोटी थी अचे। इहो साईं मालिक मेहदी जे करे अथव। पाण में भाउ भेण मुतफ़िक़ थियो, का बि विथी न हुजे, पोइ तव्हां खां को बि जीते न सघंदो। मूं वधीक सुवालु कयो, साईं तव्हां वटि राग ऐं समाजी तसौफ़ में कहिड़ी हैसियत आहे? पाण जवाब में फ़रमायूं त मूर आहे इश्क, इश्क आहे त सभु कुझु आहे। इश्क जे असबाती आहे। पाण नवां ॿोले हक़ खे सुञाणे थो। आशिक़नि ऐं दरवेशनि वरी राग जे समाज जे हाल में रही पिणीअ खे पसियो आहे। फ़क़ीर साईं जो राग बाबति हिकु शेर पेश आहे। इश्क में को हिकु रम्ज़ सिखाई, वाह जो रहबर राह बताया, छोड़ नमाज त राग कयोसीं, वाह राग विचों झूठा आया, ख़्याल गया उॾर मुल्क उहीं ते, जितां वही न पेरा पाया, ज़ुल्फ़ ग़लाफ़ सॼण ते वेख्यमि, उथी में चकर तवाफ़ दलाया, इश्क उतां इमाम थियोसीं, सिझऊं सिजदा पाया। जानण चन कूं सिर सम्झाया, मैकूं रागी रब मिलाया। वरी मूं साईं जिन खां ॿियो सुवालु कयो त वहदतुल वजूद ऐं वहदत शहूद सूफ़ीज़म में कहिड़ी जाइ था वलारनि? पाण जवाब में फ़रमायूं, वहदतुल वजूद शाहिदी आहे वजूद खे, ऐं वहदत शहूद शाहिदी आहे पर धणीअ जे पासे खां। वजूद न हुजे त शाहिदी छाते? वजूद ख़ुदि शाहिदी आहे। सवालु कयो मान
तव्हांजा हेसि ताईं केतिरा तालिब मुरीद थिया आहिनि? पाण जवाब में फरमायूं, इश्क खे हद कान्हे, ला हद आहे। जिते बि इश्क जो तालबू ॾिसण में आयो आहे, उन मुर्शिद खे ॻोल्हियो आहे, मालिक खे ॻोल्हियो आहे। तव्हांखे असांजो शहर वॾी शाहिदी आहे। हर पासे खां तालिबनि मुरीदनि जो मूं हिसाब कोन कयो आहे। सॼे मुल्क में आहिनि, सिंध में, पंजाब में, सरहद में, बलोचिस्तान में। हिते साईं जे हिकु कलाम मां हिकु बंद पेश ख़िज़मत आहे। ॾिसी बाहि खे वयूं भंभोरियूं भॼी, पतंग ऐं परवाना पुर थिया पुॼी, तॾहिं जाम वहदत जो थो मूं विरहायां, तोखे जो लधो थमि त कीअं मूं लिकायां, जे थो लिकायां त मुशरिक आहियां, वरी जे थो ॿुधायां त काफ़र आहियां। उन खां पोइ साईं जिन खां मुंहिंजो सुवालु वरी अॻिते वधे थो। साईं जिन खे मूं अर्ज़ु कयो, इश्क जी मंज़िल कहिड़ी आहे? पाण जवाबु ॾिनो, इश्क ई मंज़िल आहे। जेको इश्क खे सम्झे। हिकु कलाम मां हिकु बंद पेश आहे। इश्क असल खां अरॾो आहे, कूपन जे सिरकाए थू, सूलीअ वारो सबक़ पढ़ाए, अनल हक़ अलाए थू। मूं साईं खां वरी सुवालु कयो, साईं, फ़ना फिल शेख, फ़ना फिल रसूल, फ़ना फिल्लाह में कहिड़ो राज़ आहे? पाण जवाब में फरमायूं, पहिरीं हू वाग झले आहे, मूर फ़ना फिल शेख, सॼो पंध उते ई अथसि। शेर अर्ज़ु कयूं, मुर्शिद करे यादि, ॿियो सभु मूं विसारियो, अलाह मूंखे पोइ पंहिंजो पाण ॾेखारियो। मूंसां सवाइ मरफ़त जे तूर जलाए, पाण बि बेहोश थियो, वियसि सुवाल अजाए, मूं न बेहोश थियसि जो हुयमि सहारो। सुवाल, साईं लतीफ़ सरकार जो बेत आहे, एक कसर दर लख कूणे मंझसि गिड़खियूं, जेॾां करियां पिरख तेॾां साहिब साम्हूं। इन बेत बाबति तव्हांजो रायो? पाण जवाब में फरमायूं, महबूब आहे हिकिड़ो, जेॾां तेॾां हर जाइ हर हंधि। सुवाल कयुमि, इमामत, कलंदरी या रहबरी सिलसिलो केसि ताईं आहे? छा उहो बंदि थी वियो आहे या कंहिं ॿिए रूप में मौजूदु आहे? जवाब फरमायूं, इहो सभु कुझु इश्क में मौजूदु आहे। इश्क खां सवाइ का बि शइ नाहे। इहो सिलसिलो हर सचे आशिक़ जे अंदर में मौजूदु आहे। इहो फैज़ जारी आहे। इहो ई आहे, हूंदो ई हूंदो। पाण हिते पंहिंजी काफ़ी पेश कयूं। जोगी हिते आहिनि, सामी हिते आहिनि, पंध ॾसिनि था पूरब जो, पिया था रंग रंगीन। जेतर दुनिया जोगी हूंदा, पिया था अचनि वञनि। सामिन खे सभु कोन सुञाणे, ओले आम आहिनि। रहमत रब जी कान खुटी आहे, चमड़ा कीन ॾिसनि। पंध न आहे पेरनि जो, वनहनो वेड़ वञनि। जानण चन खे मुर्शिद महदी पहुचायो पिरियनि। वरी मूं सुवालु कयो, साईं, मुर्शिद वठण जी अहमियत छा आहे? रूहानियत या तसौफ़ में? जवाब, मुर्शिद राह आहे, रहबर आहे। मुर्शिद खां सवाइ कुझु बि न आहे। जंहिंजो मुर्शिद न आहे, उनजो शैतान मुर्शिद आहे। तंहिं ते पाण पंहिंजो बेत ॾिनऊं, जेतर मिलनि न अलाह, तेतर मुर्शिद वठ। हिकिड़े हंधि अंधनि जियां
गाफ़िल थी न घटि, छो त सभिनी नाहे सुझंदो थी ॿरे कंहिं कंहिं वटि, कूड़ी कलाबात जा हिरसाईंदई हट, सम्झी कजहिं सौदो मतां मथे लॻंदई मठ, हकले वञ उन्हनि ॾे ख़ाक जिनी जी खट, पोइ जानण चन चवे झटपट साजन मिलंदई सेघ में। मूं साईं खां वरी सुवाल कयो, साईं इश्क सूफ़ीज़म सिंध लाज़िम ऐं मलज़ूम छो आहे? पाण जवाबु ॾिनऊं, आदम लथो ई सिंध में आहे। वरी मूं सुवाल कयो, भला साईं चवनि था त इस्लाम जे अचण खां पोइ सूफ़ीज़म सिंध में आयो आहे। पाण जवाबु ॾिनऊं, आगाटो इश्क हिते हो। वरी मूं सुवाल कयो, पड़ाॾो सोई सॾु जे वर वाईअ जो लही, हुआ अॻु में गॾु ॿुधण में ॿ थिया। साईं तव्हांजे नज़र में उन बेत जी माना? पाण जवाब में चयऊं, आहे ई हिकिड़ो। वरी काफ़ीअ मां शेर पेश कयऊं, महबूब मुंहिंजे जा आहिनि मज़हर नवां नवां, मिसल बेमिसाल बि निज़ारा नवां नवां, गुल पाण बुलबुल पाण, चमन पाण माली बि पाण, इहे अथसि पाण खे सहारा नवां नवां। मूं सुवाल कयो, तव्हांजे कंहिं सूफ़ी दरवेश सां मुलाक़ात थी आहे? पाण जवाब में फरमायूं, हा मुर्शिद महदीअ सां थी। महदी सूफ़ी आहे, सभु कुझु आहे, आख़िर जो इमाम महदी आहे, 12हों इमाम महदी आहे। सवाल कयो मान, नफ़्स मारण सूफ़ियुनि वटि कहिड़ो दर्जो आहे? जवाबु ॾिनऊं, मारे जहिड़ो करे ही सूफ़ी उहो आहे। मूरा शुरू खां नफ़ी लफ़्ज़ ई 2 आहिनि, नफ़ी ऐं असबात। ॻाल्हि इते ख़तमु। मूं सुवाल कयो, साईं हंज पखी जी हक़ीक़त छा आहे? जवाबु, हंज पखी आहे, अञा बि हंजनि जा आहिनि आखेरा, असां वटि इश्क का शइ न छॾी आहे, जेकॾहिं को ॻोल्हे त इंतिहा करे छॾी अथसि। पंहिंजे शेर मां कलाम ॾांहुं इशारो कंदे ॿुधायऊं, हंज अदर जो पखी आहे। ऐं वरी पोइ काफ़ी पेश कयऊं, अञा बि हंजनि जा आहिनि आखेरा, ॻुझा वञी कया आहिनि वैरागिन वाहेरा, दरनि ते बघनि जूं धुम धड़ियूं हनि, लालनि ते हंजनि जूं चुप घड़ियूं हनि, अंदरि साण ओरनि न कनि वात वॾेरा, बघ था बाकारनि माल मिलण लाइ, हंजड़ा हुकारनि यार मिलण लाइ, कांवनि जियां हूकनि न कांगेरा, हंज ऐं बघ हिन जूए हिक में, बघ था ॾिसजनि हंजड़ा लिक में, की न सुञाणनि वारा आहिनि अंधेरा, जेतर दुनिया हंजड़ा हूंदा, हिकिड़ा वेंदा ॿिया पिया ईंदा, हूंदा हमेशह भञदा न भेरा, जानण चन चवे हंजड़ा आहिनि, दम दम साण त दोस्त मिलाइनि, अंदरि उजरा ॿाहिरि मेरा। उन खां पोइ वरी साईं जी कचहरी जेका ॿुधीसूं, उन मां जेका मूंखे चंद ॻाल्हियूं ज़हन में आयूं, जेके मूं नोट कयूं, उन्हनि मां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त साईं जिन फरमायो, नफ़ी नाहे त असबात नाहे, मूर आहे नफ़ी, सवाइ नफ़ी जे कूड़ ऐं फ़रेब आहे। नंबर 2 पॉइंट जेका मूं नोट कई, नफ़ी पहिरीं ला इलाहा इल्लल्लाह, जॾहिं नफ़ी थियो तॾहिं असबात थियो, सॼो रंग नफ़ी में आहे। नंबर 3 पॉइंट, इश्क पुछो अलाह खां, केरु आहे? चई मां अलाह आहियां। चई ॿियो को चए थो? चई ॿियो आहे ई कोन। इश्क चयसि ॿियो नाहे त पोइ तूं आहीं केरु? जेतर नफ़ी न आहे ओतर असबात न आहे।
जॾहिं को ॿियो चवे अलाह तॾहिं चओ। पाण खे पाण पियो अलाह चवई। पुछईं छा करियां? चयईं नफ़ी थी। चयईं हा नफ़ी थी। जेतर नफ़ी न आई तूं कुझु न आई। नफ़ी थी ॾिस, पोइ ख़बर पवंदई। पोइ चयईं ला इलाहा इल्लल्लाह। हाणे तूं पाण खे कुझु बि न सम्झ, पोइ तूं आहीं। पोइ चयईं ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह। हाणे वञी उते बीह त आहियां ई कोन। पोइ जीअं चवंदे तीअं थींदे। जिन कलमो पढ़ियो, पाण वरी हिते पंहिंजो शेर बि ॿुधायूं। जिन कलमो पढ़ियो ज़िबान सी तिन वटि आहे काल। जिन कलमो भरियो कल्ब सी उहे मालो माल। कलमे जी अलाह खे ॾिनी इश्क सलाह। नफ़ी थी त असबात थी, पोइ थी इल्लल्लाह। नाह मझऊं आ थी ज़ाहिर थियो अलाह। जानण चमचवे पाए ताज कला। मालिक बणियो मुल्कनि जो। नंबर चौथी पॉइंट आहे, जेतर वाणियल न आहे तेतर डठल आहे। डठल बेकार आहे। तव्हां ॾिसंदो त इश्क पुछियो अलाह खां तूं केरु आहे? मां अलाह आहियां। ॿियो केरु चवे थो? नफ़ी थी त पोइ असबात थिए। नफ़ी थी वञ, पंहिंजो पाण खे कुझु न सम्झ, मां आहियां ई कोन। नफ़ी थी पोइ छा थींदो? पोइ सभु कुझु थींदो। पोइ तूं ई आहे। फ़क़ीर साईं जी काफ़ियो थल पेश आहे। ख़ुदि ख़ुदा साईं पाण आहे। नफ़ीअ मां असबात थियो। ज़ात आई ख़ाक में तॾहिं वञी ज़ात थियो। फ़क़ीर जानन चंद ॿुधायो त भिटाई ऐं ॿियनि दरगाहनि तां थी जॾहिं इमाम महदी जहानिया साईं वटि पहुतुसि त पाण मुंहिंजे दिलि जो हाल सम्झी विया ऐं मूंखे ॾिसंदे ई चयाऊं आयो अथव ॾाढ़ीअ वारे जो वारो, हाणे वॼंदो नगारो। असां उते वेठासूं ऐं ॾिठोसूं त महदी साईं ॿटूं खोले उन मां रुपया कढी फ़ुक़रा खे कमकार लाइ ॾींदा पिया वञनि। ख़्यालु चयो त दरवेश त दुनिया खां दूरि हूंदा आहिनि। मालिकनि असांजे ख़्याल खे परखियो ऐं फ़रमायो त हा दा इहो वक़्तु बि ॾिठोसूं त पाई बि कोन हुई, हाणे वहे पियो, चुमूंसि असीं बि कोन था। वरी ख़्यालु आयो अञा मता को और हुजे त वरी महदी साईं फ़रमायो त हा अदा इहा का दिलि हूंदी जेका चवंदी इहो महदी आहे। उनखां पोइ असां इन महदी सरकार जा थी वियासूं। मालिक महदी आहे बेबयान आहे। फ़क़ीर साईं वरी पोइ मूं ॾांहुं मुखातिब थी चयो ही ॻाल्हि ॿुधिजो चना साहिबु, हिकिड़े माण्हूअ केस कयो मूं ते। हैदराबाद जतोई हारिन वारे जी संगत सां हुउसि। उथी हारी थियो होशियारु, बघड़ उथिया अथव खून पीअण लाइ तयारु। दिलेर हुअसि, जहिड़े खां कोन डिॼंदो हुउसि। केस मूं ते कयऊं, 2 कलम हुआ, 7 साल जिन जी सज़ा हुई। ख़्यालु चयो त विढ़िया आहियूं, कुझु असां बि हिननि खे हिमत ॾेखारियूं। काज़ी फज़लुल्लाह पंहिंजो वकील असांखे ॾिनो लीलाराम, जंहिं केस विढ़ियो। हिंदू तो चए त कोर्ट तोखे हणंदी जेल में। मां पाणी क़बूलदार थियसि। कोर्ट मूंखे छॾे ॾिनो हो। पोइ सखर जेल में हुल थी वियो। जानण चंद जेल में आयो। अयूब जो वक़्तु हो। काबोरा जेल में आया। असां बाजो घुराए उते बि ॻायो। काज़ी फज़लुल्लाह पोइ उहा सज़ा घटि कराई। जेल में बि असां पंहिंजे रंग में ॻायो। 12 तालिब मुरीद जेल में कयमि। कुझु सेकंड ख़ामोशी इख़्तियार करे साईं जिन वरी फ़रमायो ॾाढो इश्क मज़ो ॾेखारियो ऐं पोइ जज़्बाती थी रोई ॾिनऊं ऐं पोइ रोंदे चयऊं इश्क में वॾो मज़ो आहे, इश्क में वॾो मज़ो आहे। फ़क़ीर तालिबनि ॾांहुं इशारो कंदे चयऊं हाणे ॻाए ॿुधायो, हाणे ॻाए ॿुधायो। ऐं हमीद अली फ़क़ीर उथी संदन क़दम चुमी खांसि इजाज़त वठी अची बाजे ते वेठो ऐं साज़ सां गॾु पहिरियों आवाज़ु उभरियो
राग जी रिहाण मंझि चप चोरण तस्बी सोरण इहो कमु ठगनि। वरी महफ़िल में फ़क़ीर साईं जे ॿिए कलाम जा थल गूंजिया, आने अल्लाह जाने हू, न कज़ा हूं न फ़ारिग़ हूं, मस्जिदुल हराम खां उथी मस्जिदुल अक़सा ते वियुसि, ॾील पंहिंजे बि ॾिठमि साबित सजो हाजी थियुसि। वरी टियों कलाम हो, अल्लाह आशिक़ माशूक मोहम्मद मोहताज केरु आ, अल्लाह आशिक़ माशूक मोहम्मद मोहताज केरु आ, माशूक पंहिंजी मर्ज़ीअ वारो आशिक़ ज़ेर आ। वरी कलाम आयो, छलो आ खॿे जो सॼे की न पायां, क़ीमत छले जी दो जग न भायां। मथिया कलाम हमीद अली बाजे ते ॻाए महफ़िल खे गरमाए छॾियो हो ऐं हेठिया बोल असबात अली नंढे छोकिरे ॻाया हुआ त बाज़ीगर आहियां बाज़ी विधी थमि, बाज़ीगर आहियां बाज़ी विधी थमि, मुंहिंजी बाज़ी सम्झे केरु। वरी कलाम आयो, नफ़ी असबात जा मूंखे ॿई मुल्क मेहदीअ ॾिना, हाणे हुर अली मंठार अली ऐं तुराब अली ॻाइण लॻा, महबूब मुंहिंजे जा आहिनि मज़हर नवां नवां, मिसल बेमिसाल बि निज़ारा नवां नवां। वरी कलाम आयो, शींहं शुरल शौक़ जो इश्क थी आयो आहियां। वरी कलाम आयो, मिठा साईं तुंहिंजनि माण्हुनि मूंखे मारे मञायो आ, ढके मूं तूं मूंखे न कुह छाकाणि रुख़ तो लिकायो आ, ॿधल आहियां ॿोल पंहिंजे महबूब सां, मिठड़े महबूब सां, हादी हबीब सां। हीअ आख़िरी कलाम सैयद महदी शाह जहानिया जो आहे ऐं इन खां पोइ महफ़िल पंहिंजी पुॼाणी ते पहुची 12 लॻे शुरू थियल हीअ सूफ़ियाणे राग जी महफ़िल 2 बजे मंझंदि जो ख़तमु थी। ॻाईंदड़ फ़क़ीर साईं तालिब ऐं मुरीद हुआ ऐं पंहिंजे मख़सूस लिबास ऐं अंदाज़ में हुआ। उन खां पोइ ॻोठ वाहिद ॾिनो उनड़ जे मेज़बान कंबर अली उनड़ जे पारां सभिनी फ़क़ीरनि तालिबनि ऐं आयल महिमाननि खे हिकिड़े ई हंधि मानी खाराई वई। मानी खाई सभिनी फ़क़ीरनि मेज़बान ऐं संदसि माण्हुनि ऐं ख़ासि तौर ते फ़क़ीर साईं जानण चंद खां इजाज़त वठी 3 बजे उतां रवाना थियासीं। साफ़ी नज़ीर लगारी मोटण महिल असां सां गॾु हो। यावर अली, मोहब्बत अली काज़मी, हुसैन बख़्श सोलंकी ऐं मां हितां गॾु विया हुआसीं, गॾु मोटी आया हुआसीं। इहा तारीख़ हुई 1/9/1995 जी। सदा मौजूद तव्हां सभिनी जी महिरबानी जो तव्हां फ़क़ीर साईं जानण चंद जी इंटरव्यू जूं ॻाल्हियूं ऐं साणसि रचायल कचहरी ऐं साणसि संदन तालिबनि जे राग जा थल तव्हां ॿुधा ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी।